नशे, खुमार, सुरूर ऐं शराब सां वाॻियल शाइरी त भरी पई आहे, पर सवाल इहो आहे त नशो असुल में आहे छा ऐं छो थिए थो। अल्कोहल या ॿी मंशियात जो इस्तेमालु करण ते को शख़्स पाण खे हल्को महसूस करे थो ऐं खेसि लॻे थो त हू हवाउनि में उॾी रहियो आहे। हू पेर किथे रखंदो आहे ऐं पेर पवंदो कंहिं ॿी जाइ ते आहे। अल्कोहल ऐं ॿी मंशियात जो वधीक इस्तेमालु कजे त मुमकिन आहे त अव्हां अहिड़ा बेहोश थी वञो जो उल्टी करण लॻो। नशे या खुमार जी सतह मुख़्तलिफ़ थी सघे थी, पर हिन समूरे अमल पुठियां सबब कहिड़ा हूंदा आहिनि। अल्कोहल या मंशियात असुल में इंसानी मूड, सोचण जे अमल ऐं ॿियनि अफ़ालनि खे मुतासिर करे थी ऐं साइंसी सबब इहो आहे त इन जो इस्तेमालु इंसान जे एसाबी निज़ाम खे निशानो बणाए थो। ही उहे शयूं आहिनि जिन जे ज़रिए आग ऐं जिस्म विच में राब्तो रहंदो आहे। ही राब्तो धरो थी वञे त समूरो जिस्म हथनि मां निकिरंदे महसूस थींदो आहे। साइंसी मुहक़िक़नि मूजिबि पहिरें ढुक जे 3 सेकंडनि में ई अल्कोहल अव्हां जे दिमाग़ ताईं पहुची वेंदो आहे। इन जो पहिरियों हदफ़ दिमाग़ में उन कीमियाई मादे खे सुस्त करणु हूंदो आहे जेको दिमाग़ी सेल्स विच में सिग्नल्स जी अचवञ सां वाॻियल हूंदो आहे। इन लाइ अल्कोहल जे इस्तेमाल सां अव्हां जूं हरकतूं सुस्त थी वेंदियूं आहिनि ऐं अव्हां आम हालतुनि जहिड़ो सोचे न सघंदा आहियो। अहम ॻाल्हि इहा बि आहे त इन खां पोइ अव्हां खे घणियूं ॻाल्हियूं यादि बि न आहिनि रहंदियूं। अल्कोहल जो लाॻीतो ऐं ड्रिघे मुदे ताईं इस्तेमालु जारी रखिजे त दिमाग़ी सेल्स पंहिंजी शिकिल तब्दील करण लॻंदा आहिनि ऐं घटिजी वेंदा आहिनि। सोलहनि लफ़्ज़नि में सम्झिजे त ड्रिघे मुदे ताईं शराब जो इस्तेमालु अव्हां जे दिमाग़ खे नंढो करे छॾींदो आहे। अल्कोहल जो मिक़दार इहो तइ करे थो त इहो निज़ाम केतिरो मुतासिर थियो, यानी मिक़दार घटि हुजे त सुकून, आराम ऐं सुस्ती हूंदी, मिक़दार वधीक हुजे त ॻाल्हाइण में ॾुखियाई, हलण में ॾुखियाई ऐं उल्टी अचे सघे थी। इन खां वधीक मिक़दार में साह जो मसइलो थी सघे थो ऐं इंसान कामा में वञी सघे थो, जॾहिं त मौत बि वाक़िअ थी सघे थो। साइंसी हवाले सां अल्कोहल सां वाॻियल नशे जी कैफ़ियत 2 या 3 ड्रिंक्स बाद शुरू थींदी आहे। कानूनी हवाले सां ब्लड अल्कोहल कंसंट्रेशन रत में अल्कोहल जी मौजूदगी सां जांची वेंदी आहे। रत में जेकॾहिं इहा सतह 5.4 खां 17.4 mmol फ़ी लीटर हुजे त अहिड़े शख़्स खे नशे में करार ॾिनो वेंदो आहे। आम इंसानी जिगर 1 कलाक में 1 ड्रिंक खे सही सघे थो, पर इहो उमिरि, जिस्मानी हालत ऐं ॿियनि शयुनि ते बि आहे। मुख़्तसिर वक़्त लाइ अल्कोहल जे असरनि में ध्यानु ॾियण जी खोट, राब्तनि में ख़राबी, फ़ैसिले जी क़ुवत में घटिताई ऐं अखियुनि जो नूर घटिजण वग़ैरह शामिल आहिनि। पर अल्कोहल जे ड्रिघे इस्तेमाल जो नुक़सान इहो आहे त ही याददाश्त जी ख़राबी, सिखण जी सलाहियत में घटिताई, जिगर जी बीमारियुनि, गले, वात, जिगर जे कैंसर, ब्लड प्रेशर, दिलि जे मर्ज़नि, धड़कन जी रफ़्तार में लाहन चाढ़नि जहिड़नि मामलनि सां वाॻियल आहे। अल्कोहल जो लाॻीतो इस्तेमालु सभ खां वधीक जिगर लाइ हानिकार हूंदो आहे। लाॻीतो ऐं वधीक मिक़दार में अल्कोहल इस्तेमालु करण सां जिगर में सोज पैदा थी वेंदी आहे ऐं उन ते निशान ठही वेंदा आहिनि। इन जे नतीजे में अल्कोहलिक हेपाटाइटिस, फेब्रोसिस ऐं सीरोसिस जहिड़ियूं ख़तरनाक बीमारियूं बि थी सघनि थियूं। हाज़मे वारे निज़ाम लाइ बि अल्कोहल इंतिहाई ख़तरनाक आहे, छो त हिन जे इस्तेमाल सां मादे में तेज़ाब जे मिक़दार में वाधि थिए थी जेको अल्सर जो सबबु बणिजी सघे थो। अल्कोहल जो इस्तेमालु जिस्म जी ग़िज़ाइयत जज़ब करण जी सलाहियत खे बि मुतासिर करे सघे थो। इन सां गॾोगॾु अल्कोहल पेट में ख़तरनाक मादा पैदा थियण जो सबबु बणिबो आहे। अल्कोहल जिस्म में शुगर जी सतह खे काबूअ में रखण वारे निज़ाम खे बि मुतासिर करे थो। जिस्म में विटामिन B1 जी खोट अल्कोहल जे इस्तेमाल सां वाॻियल आहे। इन जे करे ई निंड करण में तब्दीली, मूंझारा, सिखण जी सलाहियत में खोट, याददाश्त घटि थी वेंदी आहे। साइंसी तहक़ीक़ इहो बि ॿुधाए थी त अल्कोहल जो वधीक इस्तेमालु दिमाग़ में नवनि सेल्स जी पैदाइश जी रफ़्तार खे बि घटाए सघे थो। नौजवान शराब या ॿियनि नशनि ॾांहुं इन लाइ सवलाई सां राग़िब थी वेंदा आहिनि, छो त संदनि लाइ शराब जो इस्तेमालु मुख़्तलिफ़ क़िस्म जे दॿाअ खां भॼण जो रस्तो हूंदो आहे। कावड़, बेवसी ऐं धचको लॻण कंहिं नौजवान खे नशे जी आदत में मुब्तला करण जा इम्कान थी सघनि था। अहिड़ी रीति नौजवान जशन, गॾिजाणियुनि, मौज मस्ती करण जे मौक़नि ते बि पाण खे नशे जे हवाले कंदा आहिनि, पर इन सां वाॻियल ख़तरा ऐं ख़ासि तौर ते नफ़्सियाती मसइला गंभीर आहिनि। जीअं त ॿी मंशियात जीअं अल्कोहल में बि आदत बणिजण जी सलाहियत हूंदी आहे, इन लाइ नौजवाननि में तजुर्बाती शौक़ खेनि शराबी बणाए सघे थो।